नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्तां खे ठुलमा ख़बर ॾींदा गढ़ी असन परसां दौड़ शहर में पुलिस ऐं डीलरनि जी मिली भगत सां अणलब ऐं ब्लैक ते विकिरो थींदड़ भाण रात जी तारीख़ में स्टाक थियण लॻो। इंतजामिया ज़रियनि मूजिबि गढ़ी असन रस्ते ज़रिए बलोचिस्तान स्मगलिंग कयो वेंदो, जंहिंमें गढ़ी असन पुलिस जो भतो मुक़रर थियल आहे। तालका इंतजामिया ख़ामोश तमाशाई जो किरदार अदा करण में मसरूफ़ अमल आहे। सोशल मीडिया ते भाण सां भरियल ट्रालर जी वीडियो वायरल थियण खां पोइ बि इंतजामिया को भी तहरुक न वरतो ऐं न ही भाण डीलर खिलाफ कार्रवाई अमल में आंदी वही। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।